गर्दन जो दरिया। ये सब मुझे बतवाई थई। शादी का पो हर रोज सदोरी के जिन तो लाए। बस हाणे बस मुझे खबर आ। तू भी तो नियत तो लोड़ी न। तो जेकर तू मिलकियत मुझे नाले करी आ तो शायद मैं ये शादी को न क्या। जे करी तू सदोरी के तलाक दी दे ना, मां पांजी सरी मिलकियत तुझे नाले कंदस। मुझो दिमाग खराब थी आशा जो हाणे मां सदोरी के तलाक दी तो सदोरी वरियाम के दी चाहे तुझी कदे भी कौन थींदी। हिन वक्त सदोरी हासकारी मकर थी करे को जिनविन कौन तस। बस मिड़े ॼाणी वाणी तोखे वेझो अचण कोन थी ॾे। मकर थसी या जिन पर हिकड़ो डी जरूर ईंदो दुआ जो सदोरी न गाल की समझी वेंदी। तोखे बेवकूफ बनाए इता निकरी हली वेंदी। तू हाणे घणा इल्जाम न थे ना। बस हाणे मां इल्जाम थियणा वो रोज वरियाम से फोन ते ॻाल्हाईंदी तई। तोखे इहा ख़बर ई नाहे। बस हाणे बस तू कूड़ थी हणी सौ सिधो सदोरी मूंखे धोखो न ॾींदी। मूंखे ख़बर आ जे औरत पंहिंजे भाइरनि जी इज्जत न रखी तुझी इज्जत छा रखंदी। मां चवां थो त इहा बकवास बंद रख। गोरामा इहा बकवास नाहे, इहा हकीकत आ। चई त मां तोखे ॾेखारियां सदोरी जेॾीमल वरियाम सां फोन ते थी ॻाल्हाए। त पोइ ठीकु आ ॾे तू मूंखे पक्की साबिती। तू जॾहिं घर में वेही नथो तोखे मां किथां साबिती ॾियां। जे वक्त तू औताक ते तो वञी न तॾहिं वरियाम सां फोन ते थी ॻाल्हाए सदोरी। कलाक जा कलाक फोन ते थी ॻाल्हाए पैकेज कयूं वेठी आ। अॼु मां ॿाहिरि थो वञा जंहिं वक्त बि सदोरी न वरियाम सां ॻाल्हाए तू जल्दी में मूंखे फोन करे घुराइजे। इहो त मां तोखे अॼु ॾेखारींदसि पोइ ॾिसां छा थो करीं। दुआ जंहिं ॾींहुं मूंखे सदोरी जे खिलाफ़ पक्की साबिती मिली त यादि रख उन ॾींहुं मां सदोरी खे तलाक ॾेई छॾींदुसि। पंहिंजे वाइदे खां फिरजां कोन फिरंदुसि सुहिणा साईं। तव्हांजो रोज़ रोज़ ईअं असांजो अघु वठणु सुठो कोन थो लॻे। बाक़ी असांजा पैसा तव्हांखे सुठा था। तव्हांजा पैसा पयल आहिनि भले खणी वञो। अरे यार नाराज छो थो थी। मां सां तव्हांखे वठण आया हल त तोखे चांहि पीआरियूं हल। न न असांखे गाह करणो आहे। अरे गाह पिया थींदा रहंदा हाणे हल त तोखे होटल ते चांहि पीआरियां अचो। मां चांहि पीअण न हलंदुसि। हलंदा त तुंहिंजा वॾा अॻियां थियल। अजीब ॾाढ मुड़सी आहे तव्हांजी। जॾहिं नथो हले जबरदस्ती छो था कयो। ठीकु आहे हिन खे छॾियूं था तूं असां सां हल भला। न न मां न हलंदुसि भले हिन खे वठी वञो। तव्हां रोज़ रोज़ अची असांखे ईअं बेइज्जतो था कयो। असां आख़िर तव्हांजो कहिड़ो ॾोह कयो आहे। तव्हां साईं तव्हांजी ग़लती इहा आहे जो तव्हां दिलबर खे वणी विया आहियो। तॾहिं त ही दिलबर रुली वियो पराए देश में। तुंहिंजी ख़ातिर मां पंहिंजी तबाही करे ढोर ठगा ज़मीनूं खपाए पैसा खणी आने तुंहिंजे पीउ जी त्रीअ ते रखियमि। हाणे असां पट ते वेठा आहियूं ऐं तूं सोच मुंहिंजा सोना साईं पट ते वेठल माण्हू छा छा नथो करे सघे। पर इन में असांजी त ग़लती न आहे। हाय हाय सोना साईं ग़लती त मुंहिंजी आहे जो तोखे दिल ॾेई वेठमि। यकीन कर मुंहिंजा सोना साईं तुंहिंजे हिन लाडले भाउ खे असां मारींदासीं कोन। हिन जी त असां होटल ते वञी ख़िदमत कंदासीं चांहि पीआरींदासीं मानी खाराईंदासीं पोइ बा इज़त तरीक़े सां तव्हां वटि पुॼाईंदासीं। अरे खजू हलो क्या थी। न न चयुमि न मां न हलंदुसि। ओ ॿारनि वारो ज़िद छॾ हाणे हलो। ॾाढ मुड़सी सां चांहि था पीआरो जॾहिं मां चयुमि न मूंखे न आहे पीअणी। चवी छा तो अधो चवां त वञे त मोतबर थी तो।
अधी सियाणी आऊं अॼु मुर्शिद साईं खे पंहिंजे घर वठी थी वञा उते वञी पंहिंजे घर में पढ़ाई कराईंदीमांसि छो जो घर मां निभाग निकिरे नथी इन मोए चारे खे थियो अलाए छा आहे बूथ सुॼायो वतो आहे मन का साईं पढ़ाई करेसि हाँ हाँ छो न दी जातो छो न मुर्शिद अली तुझे घर में पढ़ाई कंदो पर इहो मुर्शिद साईं हींअर आराम में आहे ॾींहं जो मुर्शिद साईं सुम्हंदो आहे छा हाँ दी मुर्शिद साईं सॼी राति जो पढ़ाई कंदो आहे ऐं ॾींहं जो आराम तू हीअं कर तू राति जो पढ़ाई कराइजे ठीकु आहे आउं राति ई मुर्शिद साईं खे वठी वेंदुसि पर अलाए छो इन मुआरे पुट मिठल खे ऐं जाड़े खे मुर्शिद ते को एतबार ई कोन्हे बसि उन्हनि जे लाइ वञी पढ़ाई कराईंदीमांसि उहा वरी कहिड़ी पढ़ाई आहे उहा ई जेका तो ॿुधाई हुई त चुल्ह ते तओ रखियोसीं हुनजे मथां मुर्शिद साईं वेठो पोइ पढ़ाई कयसि उहा ई हली मुंहिंजे घर करे न उहा ई त करामत वारी पढ़ाई आहे जॾहिं जाड़ो ऐं मुआरो पुट अखियुनि सां ॾिसंदा न पोइ एतबार ईंदनि त मुर्शिद साईं वॾी करामत वारो आहे न उहा पढ़ाई रुगो थींदी आहे वसाईअ जे लाइ तूं ॿियूं खोड़ करामतुनि वारियूं पढ़ायूं ने उन्हनि मां कराए वठिजे तो तूं हीअं कर न तूं रसो वठ ऐं गाडर में टंगजांइ कमरे में जीअं मुर्शिद गाडर में रसो ॿधी पढ़ाई कंदो आहे तूं उहा पढ़ाई कराए वठिजांइ ठीकु आहे पोइ वञी मां जीअं तो चयो आहे न उहा तयारी कयां थी तूं मुर्शिद खे जल्दी वठी अचिजांइसि जेको नसरानो चवंदो ॾींदासीं हा रसो वठण न विसारजांइ हा न यादि सां मां राति मुर्शिद खे वठी ईंदमि तुंहिंजे घर हा रसो त मां हाणे ई घुरायां थी चङो मां को फूलो आहे मां को पांदर आहे जो मूंखे रसनि सां ॿधंदो मां हींअर ई घर छॾियां थो तूं ॿियो को वञी मुर्शिद ताड़ वेह हिते वेह तोखे त अञा मां देग में तेल विझी पचाए उन में विझंदसि हा तूं मूंखे घोटा पे ॾिख मां छॾी ॾींदसि मोला हिन ॾाइण मां मुंहिंजी जान छॾा मां इहा इन्हनि नाइंसाफ़ी कई आहे जेसीं ताईं हिन जो बिलो न कबो न इहो ॾींहों वधंदा वेंदा बाबा कंहिंखे दाह ॾींदे केरु आहे जेको इन्हनि खे रोकींदो हाणे त असांजो घर खां ॿाहिरि निकिरण बि हराम थी वियो आहे चाचा घर को ॿाहिरि त छा पर घर में घिरी बि बेइज्जती कनि था मां पहिरियों दिलबर वारनि जे पीउ सां मिली थो ॾिसां उन्हनि सां ॻाल्हाए थो अचां ॾिसां त हू छा थो चवे जेकॾहिं हुन का सही वरंदी न ॾिनी न पोइ इन्हनि जो ठाहूको को बिलो करणो पवंदो हा अञा ताईं अदा खे नाहिनि छॾे विया ख़बर नाहे त हुनखे चांहि पीआरण लाइ वठी विया आहिनि या हुनखे अगवा जे इरादे सां वठी विया अथसि चांहि जे पाण अरे माण्हू को जबरदस्ती कंहिंखे चांहि पीआरींदो आहे छा हे असांखे हरू भरू तंग था कनि पिया बाबा पोइ तूं हींअर ई वञी चाचा बहराम खे दाह बि ॾेई अच ऐं अदा खे बि वठी अचेसि ठीकु आहे मां वञां थो सिज लहण ते आहे बाबा जल्दी मोटण जी कजांइ मूंखे हाणे घर में भो थो थिए ठीकु आहे छाजरी मोटींदुसि सदाम पुट तूं हिते हुजिजां जेसीं ताईं मां नथो मोटी अचां ठीकु आहे मूंखे अधी वटि छॾे अचो न अदा ए जेड़ी मल आयो वाने तोते वांगुर तो बोले चाहे तो चलो अधी चुप ले हाणे हाणे थप हमला में चाहे तो दे बता ना मूंखे अधी वटि छॾे अचो अधी वटि छॾे अचो न ये जा सका चुप अरे छोरा हेॾो सारो टट्टो थी वई अञा बि अधी लगी पई अथई सुभाणे तुआरी नदीअ सां मां शादी करे हुनखे वठी पोइ तूं छा कंदे के वटि रहंदे अधी वटि बाबा आहिस्ते छोरा आहिस्ते माण्हू खिलाईंदे छा ॻाल्हि त ॿुध कॾहिं घर खां ॿाहिरि न ई निकितो छा सॼो ॾींहुं बसि छड़ो पंहिंजे पीउ ऐं भेण जी कच्छ में वेठी पई छा मूंखे मारियो त भल मारियो पर अधी वटि तूं छॾे अचे अधी अदा है ते ख्वार कदो हां त चवा तो हल त हिनखे घर छॾे अचो चई सच तो यार डैडी अची मुंह में थी अथस पर अको वही 12 ना रुपए थके तव्हां मूंखे होटल ते ज़ोरी छो वठी आया हो अरे तोखे हाणे ते असां रोज़ वठींदासीं चांहियूं पीआरींदासीं पकोड़ा खाराईंदासीं ॿाहिरि निकिरंदे थोरो दिमाग़ खुलंदई धोका बाबा जेकॾहिं न असां साम्हूं ॾिनोसीं न त इहे सुल्तान वारा
दर्दन जो दरिया। हलन हल घर छॾे अचूं उधर। छॾियाती अचे प्यारो एड़े खजू प्यारो इताके फिक मगे छिकी गल बकरी धनारन जा धक अदा तो वारे साले जी वडी खिदमत अदा करने। हाँ दा मुखे भी ये करणो पवंदो। बोदा सुभाणे तू पाण वारे साले खजूअ खे खणी अच ऐं उन जी वडी खिदमत कजाए हेठां ई मथां ई कजाए तॾहिं तोखे तुंहिंजी या मखणी मिलंदई मखणी। सच थो चईं दा न निभागन जी हेठां ई करणी पवंदी। हिकिड़े निभागा फ्री आहे न त संग किथे दिलबर खे न ॾेई छॾे। ओ मुंहिंजा भाउ तॾहिं त चवां थो अरे हिननि जी हाज़ुरी भरींदो कर ऐं पंहिंजे साले ऐं पंहिंजे सोरे खे राज़ी कई न बेड़ा ई पार। बाबा पड़ा मायूं जेके न मुंहिंजो सिर खणंदियूं हाणे मूंखे वञणो पवंदो। चरियो थियो जा इते रह मां कोन छॾींदसि। बाबा बरंदड़ बाह जे मथां टो पियो हुजे उनजे मथां पढ़ाई करण को सोलो कम थोरे या इहो हाणे तूं कजाए मां हलाए थो। बीह बीह जज़्बाती तकड़ न कर काॾे थो वञी। छॾ बाबा कोड़ा छॾ इहो असां मज़ाक न कर असां में हाणे साई कोन रहियो आहे वो। न न मां कोन वञण ॾींदो मैं। छॾ भा छो तो सुतल सूर जॻह ई असांजा छॾ हाणे यार मां वञां थो। ई छा है छो गॾु कई थई सियाणी हे गोठ भगो थो वञे। गोठ तो वञे छा अञा हाणे गोठ जूं मायूं पूरी तयारी थियण लॻियूं आहिनि आहे गोठ तो वञे। तूं ग़लत पे समझी चाचा असां त खजू के घुमाइण लाइ वठी वियासीं हींअर घर छॾे हिते पहुता आहियूं। घुमाइण फिरण जो इहो तरीक़ो त कोन्हे को न त कंहिंखे तव्हां पातर हणी वठी वञो। चाचा निज़ाम खजूअ सां मिड़ई असां मज़ाक कईसीं जेकॾहिं पादर हणूं था त महीनो खट त न उथई आ असुल कमु किटली थी वञे सी। बाबा ॻाल्हि ॿुध अहिड़ी मज़ाक असां सां ॿीहर न कजो इहा तव्हांजी असां ते भलाई थींदी। चाचा अहिड़ियूं मज़ाकूं त रोज़ थींदियूं रहंदई जेसि ताईं संग न ॾींदी। भगवान खान ॾिसे थो न पंहिंजे छोरनि जी ॾाढा मुड़सी। तव्हां बि भला संग ॾेई जान छो नथा छॾायो। बाबा जेकॾहिं न असां संग ॾिनोसीं न त इहे सुल्तान वारा असांजो सॼी आके कोई वेंदा। बाबा जेकॾहिं तव्हां ॾाढा मुड़स आहियो न त पोइ सुल्तान वारनि खे पले छॾियो असां संग ॾियण लाइ त तयार। यदि तो असांखो संग जा पैसा वता त पोइ तोखे ॿियो केरु चयो जो सुल्तान वारनि खां पैसा वठी। बाबा मूं त लालच में अची पंहिंजो अछो मुंहुं कयो। हाणे तव्हां इहो मसइलो हल कयो निकाह विझी छोकिरीअ खे वठी वञ बस ॻाल्हि ख़तम। थोरो मिड़े हथ हल्को रखो। वाह तू इन निज़ाम खे नथो सुञाणी वॾी बिमोई बला आहे इन जो पेट भरजण जो ई न आहे। मूंखे त शक आहे त किथे का टी पार्टी न ॻोल्ही। छाड़ा सियाणी मुर्शिद खे पंहिंजे घर में घुरायो आहे। हाय हाय छा त मुर्शिद आहे असुल पोतल लहाजो वली अथई पोतल। जादो जादो तो में अकुल जी ज़रिया है मां त चवां थो त हिकिड़ो महन जो धण वठी ॾिजई हेड़ो डंडो ॾिजई हथ में सॼो ॾींहुं जंक में रुगो हुमा 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 वेठी कर। मुल्क में ता प्यार गो ठग फिरनि असुल वली आहिनि किथे। इहा ॻाल्हि न कर इहा ॻाल्हि सियाणी पई चए त मुर्शिद जेॾीमहिल पढ़ाई ते वेहे थो न ओहो बसि पोइ ॾिसो न बाहे ते वेहे थो बाहे ते ऐं कपिड़ा ई कोन था सड़नसि सरो तो बि नथो अचेसि। हाणे इहो ॿुधा पोतल वली थियो या कोन थियो। हाणे
जादो जी कॾहिं इहो मुर्शिद बाह जे मथां वेही या पढ़ाई छड़ाई थो करे फूका शूका थो करे पोइ त हिन खां पढ़ाई कराइणी पवंदी तॾहिं त चवई थी तिने मुर्शिद के घर वठी अचूसि ऐं का हिते वेही पढ़ाई बढ़ाई करायूंसि के फूका शूका हणे पाणी हणे पोइ का असांजे घर मां बुराई ख़तम थिए ॿियो वरी छा जादो पोइ वारो कर हींअर ई वञणे मुर्शिद खे गिले ते वठी आ त को पढ़ाई सढ़ाई करायूंसि ऐं धागा फीणा बि करायूंसि इहा जेका वसाई अथई न अलाए केतिरा इहे ॿोॿा ॾिना अथसि मुर्शिद खे लॻी पई आहे पढ़ाई में हाणे जॾहिं हिन माई जी पढ़ाई पूरी थिए पोइ वञी वठी अचांसि मुर्शिद सियाणीअ जे घर में पियो आहे मूं चयो त मुर्शिद खे सियाणी वठी आई आहे हाणे हू चए थी त पहिरीं पढ़ाई आउं कराईंदसि वो गरम पाणी में अंदर वेही मुर्शिद पढ़ाई कई आहे हिकिड़ी कई अथसि छा गरम पाणी जी देगड़ीअ में तूं मुर्शिद खे जहिड़ो तहिड़ो समझी थो छा न वॾो को पोतल पीर अचे पोइ तूं ॾिसजांइ मुझी तोबा मुझी जारी नानी चाणी मु भजण का तोबा के रुगो तू मुझी जान छड़ तू जी ने करामत जी सजे गोठ में हाक थी हले ए माल गडु कंदास के तो सोचो भी कोन हुंदो छोरा बस आई खां पोरी जादो जे घर वाली पढ़ाई करनी थई ये नकली वार पाई डाडो फकीर लगो मसाई सा घुमदो वत खुदा जी का मार पई तुम का सोली गाल करिया न परंदड़ बाज मना तो पे होजे उनते का पढ़ाई थींदी आ केड़ो मा मच्छी आया जो मुके तय ते तरियो था पाप की हां प्यार जो धार जो न मार जो पोखड़ी उडार जो ये नंढड़ा फटे छुटी विंदा बस एकड़ो तो पर माणन का यकीन अची वने तो वाह जो पतल पीरा ओ दिस जाए बाहर उतर जे रश लगी पईंदी रश बाबा कोड़ा तो सफा बराड़ी वाली माई वती आज इन जट के समझा मुजो सिर खण दई राम है तां जे विच में मुजो कुछ न वने जेको तो कुछ वन वो ही कर बस तो भला कुछ दी लेन कोडल के मुर्शिद बनाई जेदी मुजा फट तो छुटल न इनते को बेतबार कोन कंदो तू जे हिन जे हलण में फरक आ तोके खबर आ न त ही सदाई की हलंदो मंड करे हां माण्हू सुञाईंदा कोन सभिनी का पक्का थी वेंदी त हे उहो मुर्शिद कोने को इना न कोड़ो आ ए थोड़ी तकलीफू तो करणी पवंदी न मशोरी कराने जला हां बुध थोड़ा इने जो ख्याल कजे पता भजी वने मां वसई खाती मोटी जी अचा हां भली वने मां ख्याल कयास तो हां ये माई आया मुसीबत अग में मुके गरम पानी में विहारो हई वे फट छुटाई को न वरी आने तय ते तो विहा चरिया मशहूर थी विंदे मशहूर थियण का अग में मां सड़ी पिजरी विंदुस छोजी मु गरीब जे पोया पयो सच चवंदा त लट्ठू खाए बोलड़ो ऐ खाने फकीर बाबा दिलबर वारन जो बिलो कर हाने त असन जो घर का बाहर निकरण भी हराम थी वियो जेमल घर का बाहर निकरऊं था त अग वठी बीठाइन बाबा मुखे बे पादरानी जोरी वठी वया हुआ पहिरियों मु सोचो हो त मुड़ी विंदा पर कोन मुड़िया हाने सुल्तान ऐं दिलबर वारन खे हाने बिनी के पाण में वेड़ाइणो पवंदो वेड़ाइणो बाबा उहे असां जे करे वेड़ंदा उन्हनि खे केड़ो लाचार आहे पुट खजण खजू तो अञा पंहिंजे पीउ खे सुञातो ई कोने को साम्हूं नांगो जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे मां उन्हनि सां अहिड़ो होशियार कंदुसि जो वञी ॾेहनि खे ॾस ॾींदा बाबा जेको कुछ भी करी न सोची समझी कजाए न त इहा फिल्म फिरी वरी असां जी गिचीअ में पए न दिए न बार न हर शे ते नजर रखंदुसि ऐं सोचे समझी कदम खणंदुसि सोचे समझी बाबा मां त चवां थी त ही शहर ही छॾे हलिया हलूं जेकॾहिं हिन घर छॾियोसीं त पोइ इहे ॿई असांजो पीछो कनि तंहिंजे करे असां हिते ई हूंदासीं ऐं इन्हनि ॿिन्ही जे लाइ हिते ई खॾूं खोटींदासीं हिते ई पैसा भी फबाणा आहिनि ऐं रिश्तो भी न आहे ॾियणो हिन ॿिन्ही धुरनि खे वेड़ाए तबाह करणो आहे छो
त निज़ाम नांग आहे नांग जंहिंखे कखे तंहिंखे मौत चखे